नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में खबर दींदा हलूं त फरीदाबाद लग ॻोठ सईदपुर के रवासिन अली असगर चांडियो, नियाज़ हुसैन चांडियो, सिकंदर अली चांडियो, आशिक हुसैन चांडियो और अली हसन चांडियो की अगवानी में फरीदाबाद नेशनल प्रेस क्लब से एहतजाज कंदे चयो त असांजा मुखालिफ मज़र चांडियो, सरताज चांडियो, गुलाम रसूल चांडियो और ॿिया घरनि में हलाण करे अची विड़िया आहिनि, जंहिंमां असांजा 9 माण्हू ज़ख़्मी अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि। हिननि चयो त ॻोठ जे चङे मुड़ुस रईस अताउल्ला चांडियो खे दाह ॾिनीसीं त ओताक मां कढे छॾियो, चयईं त तव्हां मुड़ुस माण्हू थी विया आहियो, तव्हांखे ॾिसंदासीं। हिन चयो त साफ़ी इकरार चांडिये जे चए ते हमिलो करायो वियो आहे, ॻोठ मां लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। साफ़ी इकरार चांडियो असांजा गिरफ़्तार जवाबदार छॾाइण लाइ SHO फरीदाबाद अब्दुल क़यूम खोसे ते दबाव ऐं प्रेशर विझी रहियो आहे। असां ग़रीब मिसकिन पोरे तयूं, असांखे रईस साफ़ी इकरार चांडियो ऐं मुखालिफ धुर मां ख़तरो आहे, असांजा दुश्मन बणिजी विया आहिनि। हिननि IG सिंध मुश्ताक अहमद मेहर, SSP दादू डॉक्टर फुर्ग रज़ा मलिक खां घुर करियूं था त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़